सॼी दुनिया में समाजी राब्तनि वारी मुख़्तलिफ़ वेबसाइट्स समेत फेसबुक बि वाहिपेदारनि लाइ कमाईअ जो ज़रियो हूंदो आहे। हिन वक़्त ताईं पाकिस्तान में इएं करणु मुमकिन न हो, पर फेसबुक इंतिज़ामिया हिकु अहिड़ो फीचर मुतारिफ़ करायो आहे जंहिं जे ज़रिए हाणे पाकिस्तानी वाहिपेदार बि वेबसाइट तां कमाए सघनि था। फेसबुक स्टार्स नाले इहो फीचर अमेरिका ऐं ॿियनि यूरोपी मुल्कनि में त अॻुवाट ई मुतारिफ़ करायो वियो हो, पर हाणे उनखे पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि लाइ बि आन कयो वियो आहे, जंहिं जे ज़रिए वेबसाइट जो हर वाहिपेदार यूट्यूब ऐं ॿियनि वेबसाइट्स जीअं फेसबुक तां बि कमाए सघे थो। फेसबुक स्टार्स हक़ीक़त में हिकु डिजिटल करेंसी आहे जेका वाहिपेदारनि जे रील्स, मुख़्तसिर वीडियोज़ ऐं पोस्टुनि ते पाण मुरादी तौरु ज़ाहिर थिए थी, जंहिंखे पैसनि ते ख़रीद करे सघिजे थो। जंहिंखां पोइ कंहिं बि माण्हूअ जे रील्स या पोस्ट ते स्टार वारे आइकॉन खे क्लिक करे पंहिंजा स्टार्स ॿियनि खे ॾेई सघजनि था, जंहिं तहत अहिड़े माण्हुनि खे हर हिकु स्टार ते $1 जो चोथों हिसो अदा थींदो। फेसबुक ते कमाइण वारी सहूलियत रुॻो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जंहिंजा फॉलोअर्स घटि में घटि 6000 या उन खां मथे हूंदा। न रुॻो एतिरो, पर अहिड़े वाहिपेदारनि खे कमाइण लाइ टिकटॉक ऐं ॿियनि वेबसाइट्स जीअं तख़लीक़ी वीडियोज़ ठाहे अपलोड करणियूं पवंदियूं।